अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ज़ेड टीवी चैनल तां। यूट्यूब चैनल आहे। अॼु सॼो ॾींहुं असां ज़ेड टीवी जे लाइ रिकॉर्डिंग कई आहे ऐं अदील चन्नड़ उनजो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, हुनजो बि माना गॾिजी करे को प्रोडक्शन कई आहे। तमामु सुठियूं स्टोरीज़ जेके आहिनि असां रिकॉर्ड कयूं आहिनि, जेके अनक़रीब जल्द तव्हांखे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़ेड टीवी ते ॾिसण जे लाइ मिलंदी। मूंखे इंतिहाई जेको आहे सो ख़ुशी बि थी आहे, छाकाणि त असां जेके आर्टिस्ट आहिनि ख़ासि तौर ते जेके नवां दोस्त जिन कमु कयो उन्हनि ॾाढो सुठो कमु कयो। हे गुंडो असां नओं तयारु कयो आहे, गुंडो नज़र सही आहे जी। हाँ या साईं, ज़ेड चैनल जो तव्हां जेको अॼु स्टोरी अॼु ॾाढी ज़बरदस्त स्टोरी हुई ऐं जेका सॼो ॾींहुं असां गर्मीअ में तव्हां सां गॾिजी करे रिकॉर्डिंग कई आहे। ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढी बहितरीनु स्टोरी हुई, जंहिंमें मुंहिंजो अॼु जेको करेक्टर हुयो हुन में जेको कॉलेज में ईअं गुंडागर्दी वारो गुंडो न पर कामरेड जेके हूंदा आहिनि, हवाई कामरेड मतिलबु जेके हरू भरू सुञाईअ ते सीट अॼु उहा सुञाईअ ते सीट ॾेखारी आहे। जेको कॉलेज में स्टूडेंट जेके हुया उन्हनि सां विढ़ण करणु इहो ऐं इहो जेके ॾिसंदड़ आहिनि, मां उन्हनि खे इहो चवंदुसि त तव्हां ज़रूरु इहो वीडियो असांजा ॾिसिजो ऐं ज़ेड जेको चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, कमेंट ज़रूरु ॾिजो असांजा वीडियो ॾिसी करे। ऐं असां सां जेको मूंसां गॾु अॼु शराफ़त जे कैरेक्टर में हुयो, लेकिन शरीफ़ त मां नथो चवांसि, बहरहाल साईं तव्हां पाण ॻाल्हाईंदो। मुश्ताक असांजो दोस्त ऐं मूंखे ख़ुशी थी त मुश्ताक फस्ट टाइम कमु कयो ऐं हुनजी ख़्वाहिश बि हुई, पर हिन जेको कमु कयो उहो तमामु बहितरीनु कमु कयो ऐं तमामु सुठो हिकिड़ो परफॉर्म कई। जी मुश्ताक। अस्सलाम वालेकुम सर, क्या हाल मदद? जी सर, ज़ुल्फ़िकार बुड्डी साहब सां ऐं मज़र शेख साहब सां कमु कयोसीं, ॾाढो मज़ो आयो ऐं मां इहो चवंदुसि त मज़र जेको कैरेक्टर कयो कोशिशि कंदुसि त इनखे मां शराफ़त जो कैरेक्टर कयो ऐं शराफ़त में इनखे आणींदुसि इंशाअल्लाह। ॾाढो ॾुखियो आहे तव्हांखे, असांखे शराफ़त में आणणु ॾाढो ॾुखियो आहे। वधीक हाणे कोशिशि कयो, ॾिसूं ख़र्चु कयो असां ते त पोइ ख़र्चु ऐं हे सालार मुंहिंजो पुटु रिकॉर्डिंग में हिन जो वॾो ताउन रहियो, कैमरा वर्क हिन तमामु घणो कमु कयो। हालांकि गर्मी ॾाढी हुई, ॾाढी गर्मी हुई, पर गर्मीअ में हा जी सालार रिकॉर्डिंग कईसीं, रिकॉर्डिंग दौरान असां कैरेक्टर घुरायासीं, कमु कयोसीं। जी अदील चन्नड़ जो पंहिंजो चैनल आहे ऐं अदील तव्हां रिकॉर्डिंग दौरान गॾु हुयो, तव्हां छा फील कयो? ऐं हाणे असां रिकॉर्डिंग में थकिजी टुटी ऐं गर्मीअ तौरु माना जेको आहे सो रिफ्रेश करण लाइ पाण खे हिकु होटल ते वेठा आहियूं। जी साईं, फस्ट ऑफ ऑल त सबब पहिरियों जेके असांजा व्यूज़ ॾिसनि पिया, तव्हां जेकी अॼु असां नवनि आर्टिस्टनि सां गॾिजी जेकी असांजी माना हेल्प कई ऐं असांजा जेके वीडियो भरिया, सॼो क्रेडिट तव्हांखे थो ॾिजे, छो त तव्हां माना असांजी हर हेल्प कई, माना कैमरामैन खे सम्झायो त हितो माना पार्ट थींदो, हितो पार्ट थींदो ऐं स्टोरी जेकी मुंहिंजी लिखियलु हुई उनखे थोरो अॻिते पोइते करे सही कयो ऐं तमामु भली माना जेकी एक्टिंग थी आहे, सो जेके बि ॾिसनि पिया त इनशाला उनजो वेट कंदा, सभिनि खे पसंदि ईंदी। ऐं हीअ असांजो नंढड़ो चाइल्ड स्टार सदाकत मुश्ताक तमामु बहितरीनु हिन ते टाफियूं ॾाढियूं खाधियूं, टाफी वठण जो किरदारु अदा कयईं, पर जेतिरियूं हुन वरितियूं ओतिरियूं ई खाधई, मोटाए कोन ॾिनई। टाफियूं घणे जो वरितई? पंजनि जूं। ऐं हे असांजो दोस्त आहे नियाज़ अली जमाली, हिन खे बि हिकिड़ी फिल्म में इतफ़ाक़ कया, हीअ मूंसां गॾु हुयो, मूं चयो यार हिन खे बि कमु कराइजे ऐं हिन अहिड़ो बहितरीनु कमु कयो जो हिनखे गोली लॻी मथे में, हिन वञी अखि ते हथु रखियो। ॾिसंदड़ जेके दोस्त आहे हिननि इहो चयो नियाज़ अली जी अखि वई,
पर नियाज़ अली ॿिए ॾींहं ते सेट लॻो पियो फर्स्ट क्लास। जी नियाज़ अली महिरबानी दोस्तों, ही चैनल यूट्यूब जेको आहे ॾिसण न विसारींदा, वॾी महिरबानी। ZAB TV ज़ेब TV। ऐं हे साईं खलील आहे ऐं पंहिंजो जमाली साहब। ऐं खलील वॉलीबॉल जो तमामु सुठो खिलाड़ी आहे। ख़ासि तौर ते असांखे जेकॾहिं अपोज़िट टीम मां खटण जी उमेद हुई ऐं आहे त पोइ खलील साम्हूं हुजे त ख़ैर को मसइलो ई कोन्हे को असां टीम खे आसानी सां खटे सघूं था। साहब आउट। सो दोस्तो इंशाअल्लाह ताला जेको आहे सो तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ZAB TV तव्हां जेके स्टोरीज़ थियूं जेके असां रिकॉर्डिंग कई आहे तमामु बहितरीनु रिकॉर्डिंग थी आहे। हालांकि अॼु गर्मी बि ॾाढी ऐं ॾाढो मतिलबु हिकिड़ो पघर में छल लॻा पिया हुआसीं। हिनजे बावजूदि हिकिड़ो तव्हां जे लाइ कमु कयो आहे। इंशाअल्लाह तव्हांखे वणंदो। तव्हां ZAB TV खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं जेकर तव्हांखे वीडियो वणनि सुठा लॻनि त कमेंट ज़रूरु कयो। तक़रीबन 3 या 4 ॾींहंनि खां पोइ वीडियो इंशाल्लाह यूट्यूब ते तव्हांखे ॾिसण मिलंदा। थैंक यू। महिरबानी।